बुलेटिन जो आगाज़ कयूं था इनाम ख़बर सां। सीनियर सियासतदान चौधरी शुजात हुसैन काफ लीग जो सदर बरक़रार रहंदो। चौधरी शुजात हुसैन ही काफ लीग जो सदर रहंदो। इलेक्शन कमीशन तरफ़ां दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॾिनो पियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो चवणु आहे त सेंट्रल वर्किंग कमेटी जी कार्रवाई जी का बि क़ानूनी हैसियत नाहे। चौधरी शुजात हुसैन पार्टी सदारत तां हटाइण ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन खे दरख़्वास्त कई हुई, जंहिं ते अॼु ॿुधणी खां पोइ इलेक्शन कमीशन तरफ़ां फ़ैसिलो ॿुधायो वियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त सीनियर सियासतदान चौधरी शुजात हुसैन ही काफ लीग जो सदर रहंदो। चौधरी शुजात हुसैन ही काफ लीग जो सदर बरक़रार रहंदो। इलेक्शन कमीशन तरफ़ां फ़ैसिले में इहो चयो वियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सेंट्रल वर्किंग कमेटी जी कार्रवाई जी का बि क़ानूनी हैसियत नाहे। काफ लीग जी सेंट्रल वर्किंग कमेटी जो इजलास थियो हो, जंहिंमें चौधरी शुजात हुसैन खे सदारत तां हटाए चौधरी वजाहत हुसैन खे काफ लीग जो सदर बणायो वियो हो। अहिड़े फ़ैसिले ख़िलाफ़ चौधरी शुजात हुसैन इलेक्शन कमीशन में दरख़्वास्त जमा कराई हुई। इलेक्शन कमीशन इन मामले ते ॿुधणी कई ऐं इहो फ़ैसिलो ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त चौधरी शुजात हुसैन ही काफ लीग जो सदर रहंदो। सेंट्रल वर्किंग कमेटी जी कार्रवाई जी का बि क़ानूनी हैसियत नाहे। सीनियर सियासतदान चौधरी शुजात हुसैन काफ लीग जो सदर बरक़रार रहंदो। इलेक्शन कमीशन फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इलेक्शन कमीशन पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त चौधरी शुजात हुसैन ही काफ लीग जो सदर रहंदो। सेंट्रल वर्किंग कमेटी जी कार्रवाई जी का बि क़ानूनी हैसियत नाहे। चौधरी शुजात पार्टी सदारत तां हटाइण ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन खे दरख़्वास्त कई हुई।